साहब आईनी पैकेज पिया अचनि पहिरीं त काफ लीग आईनी पैकेज ॾिनो पोइ नून लीग चयो त असांजो पैकेज आहे हाणे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट हिकिड़ो आईनी पैकेज ॾिनो आहे जंहिंजे लाइ तव्हांजो इहो चवणु आहे त इहो आईनी पैकेज त फ्रंट जो मंशूर आहे तव्हां कीअं था ॾिसो हिननि आईनी पैकेज खे उहो थोरो पहिरियों जवाबु मां कंप्लीट न कयो ॿिनि अखरनि हिननि सां कंप्लीट कया त जेके जंगनि जरनि में जानवरनि जे लाइ ॿियनि मुल्कनि में सहूलियतूं आहिनि उहे हिते इंसाननि लाइ कोन हाणे अचो आईनी पैकेज ते त हा हर कंहिंजो आईनी पैकेज आहे ऐं नोटिस करण वारी जेका ॻाल्हि आहे त हाणे सभु को नंढनि सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि थो करे पियो जेका असां 25 साल अॻे कई ऐं जेल काटियासीं 4.5 साल जेल जेको अचे सो ॾाढीअ खां वठी हण जेल में जो नंढनि गद्दार आहे बाग़ी आहे नंढनि सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि थो करे हाणे त ख़ुदि बेनज़ीर शहीद इहा ॻाल्हि कई नवाज़ शरीफ़ इएं चयो आहे त हे अणटर आहे हिन खां सवाइ सियासत न थींदी को बि सियासतदान जेको लीडर आहे उहो इहो करे कल मुमताज़ साहब चीफ मिनिस्टर पंजाब हिकिड़े नए समाजी जेको आहे मुआहिदे जी ॻाल्हि कई आहे बिल्कुलु हाणे ॾिसो न उहा ॻाल्हि जेका असां कई सो ॿियो को हुजे ऐं ॿी का ॻाल्हि अहिड़ो को ॻाल्हि करे हा त उहो लियाओ बणिजी वञे हा पर छाजे करे जो असां सिंधी आहियूं ऐं सिंधीअ जे हक़नि जी ॻाल्हि था कयूं त पोइ कंहिंखे यादि बि कोन्हे पर जीअं तव्हां चयो त सभ खां वॾी ॻाल्हि आहे त MQM हाणे अमेंडमेंट जे हाणे इहो कमु असां जेकॾहिं असेंबलीअ में हुजूं हा त पहिरीं ॻाल्हि इहा कयो मां जॾहिं 93 में सिंध असेंबलीअ में चूंडिजी आयो हुउसि ग़लती कयमि वॾी जो उते पहुतुसि त पहिरियों कमु मां इहो कयो हो त उते मां हिकिड़ो मोशन ॾिनो हो त करारदाद पाकिस्तान ते अमल कयो वञे जेका 40 जी जेका पीपल्स पार्टीअ वारनि अचण ई कोन ॾिनी ऐवान में या त स्पीकर रद्द करे छॾींदो चेंबर में या त मौक़ो न मिलंदो हो टाइम न मिलंदो हो बार बार मां कंदो रहियुसि हिननि अचण ई कोन ॾिनी ऐवान हाणे उहा ई खणी असांजो मंशूर खणी ऐं MQM मैदान में निकिती आहे सो बिस्मिल्लाह उहे ई आणनि पर सियासी असूलनि ऐं सचाईअ जी तक़ाज़ा इहा आहे त जेकॾहिं असांखे उन्हनि जो असांजो प्रोग्राम उन्हनि खे वणे पियो त असांजे कढ लॻंदा न कंहिंजी पार्टीअ में ईअं त न कबो आहे त खसे हुन खां प्रोग्राम पाण खणी तव्हांजी ॻाल्हियुनि मां ईअं पियो लॻे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट तव्हांजे मंशूर खे हाईजेक करे वरितो बिल्कुलु हाईजेक कयो अथऊं पर ॿिया बि कंदा पिया हाणे सभु को इहा ॻाल्हि थो करे पियो हाणे हिननि खे जेल में छो था मोकिलनि भला इहा कॾहिं खां वठी इहो थी असां बाग़ी ऐं गद्दार मिलिट्री कोर्ट्स में असांखे बग़ावत ऐं गद्दारी जा केस हलनि हाणे छो न सभु को थो चए हुननि खे कनि न अंदरि हिसाब किताब वेलकम कंदो मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जेको अव्हांजे मंशूर जे हिसे खे जेको आहे हिकिड़े अहम हिसे खे आईनी पैकेज जे तौर ते पेश कयो आहे तव्हां वेलकम था करियो हा बिल्कुलु मां वेलकम कयां थो ऐं मां उमेदु रखां थो त ॿिया बि वेलकम कंदा ऐं इहो पास थींदो मां एतिरो तंग दिलि ऐं तंग ज़हन कोन आहियां जो इहो चवां त मुंहिंजे हथां जेको नथो थिए उहो मंज़ूर न आहे जेको चङो कमु थींदो जेको बि कंदो त असां हुनखे मञींदासीं दाद ॾींदासीं मुतारिकनि सां अचनि पिया असीं रिचर्ड बाउचर खे हिलाल पिया ॾियूं बाउडन खे जेको आहे जो बाइडन खे जेको आहे असां हिलाल पाकिस्तान पिया ॾियूं इहो छा ग़ज़ा में अमेरिकन्स जेको कनि पिया इज़राइल जी दहशतगर्दी पाकिस्तान अफ़गानिस्तान इराक ही असां छा मैसेज पिया कन्वे करियूं असां का मैसेज कन्वे कोन था कयूं असां रुॻो पंहिंजूं नौकरियूं पकियूं था कयूं पिया जेके उन्हनि जे हथ में आहिनि त सॼी दुनिया ख़ासि करे मुस्लमान दुनिया खे वॾो सदमो पहुतो आहे इन क़दम जे करे त जॾहिं हू पाकिस्तान जे अंदरि बम केरे ऐं पाकिस्तानी शहरनि खे मारनि था होॾे इज़राइल खे बछ ॾेई ऐं गज़ा में पैलेस्टीनियन्स खे हे मारनि था अफ़गानिस्तान ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि इराक में लखे माण्हू मारिया अथऊं 6 लखनि खां वधीक मुस्लमान मारिया अथऊं उते कब्ज़ो कयो वेठा आहिनि इन खां अॻु में हिन लिबिया ते हिननि बम किरिया आहिनि सुदान में हिननि माण्हू मारिया आहिनि मुकमल तौर ते मुस्लमाननि सां जंग गुआंतानामो बे में जेको हिननि अॾो ठाहियो आहे उते ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे इंसानियत ऐं बर्बरियत खां बि ॻाल्हि टपी वई आहे ऐं सॼी दुनिया जेका आहे सा अमेरिका ते फिट फिट थी करे पई ऐं असां हुनखे तमगा था ॾियूं पिया हाणे इहा त
हद खां वधीक ॻाल्हि थी वई ऐं इहा रुॻो नौकिरी पकी करणी बाक़ी ॿी सॼी दुनिया जा जेके सेंटिमेंट्स ऐं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे इग्नोर करे रुॻो पंहिंजी नौकिरी पकी करणी आहे त अहिड़े जीअण खां त मौत भलो आहे। पॉलिटिकल पोलराइज़ेशन वधंदी ॾिसण में कोन पई अचे त हाणे वकला तहरीक पंहिंजे लॉन्ग मार्च जो ऐलान करे चुकी आहे। उन चयो त असांजो इहो फाइनल राउंड हूंदो ऐं फ़ैसिला कुन धरनो ॾिनो वेंदो ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु हुनजो ऐलान करे छॾियो आहे ऐं मुस्लिम लीग ऐं हाणे हिन हुकूमत जे हवाले सां आहिस्ता आहिस्ता स्लोली ग्रेजुअली पंहिंजी पॉलिसी खे पंहिंजे स्टेटमेंट्स खे पंहिंजे जेको आहे प्रोग्राम खे सख़्तु कंदी पई वञे। तव्हां कीअं था ॾिसो हाणे आईंदा अचण वारे सिनेरियो खे? इहो त हुजणु खपे जमहूरियत जे लाइ अहिड़े क़िस्म जी पोलराइज़ेशन तमामु ज़रूरी आहे। हे जेको हिननि हिन जो मुफ़ाहमत जो दस्तरखान विछाए छॾियो आहे ऐं सभु हुन ते पलथ मारियूं वेठा आहिनि, नेशनल रिकन्सिलेशन, हा पलथ मारियूं वेठा आहिनि, वेठा मज़ा था कनि, इहो मुल्क जे लाइ वॾो नुक़सानकार आहे। हिनखे जमहूरियत नथो चई सघिजे। कोअलिशन थींदी आहे मजबूरीअ खां जो हूअ हुकूमत नथी ठही सघे ऐं कोअलिशन गवर्नमेंट ईंदी आहे न सिर्फ़ु तमामु कमज़ोर हूंदी आहे पर उन मां मुल्क खे घटि फ़ाइदो पहुचंदो आहे। जमहूरियत जे लाइ मज़बूत ऑपोज़िशन तमामु ज़रूरी आहे जेका हुकूमत खे सिधे रस्ते ते हलाए। जे पटड़ीअ तो हुकूमत लही वञे त उनखे चए ख़बरदार, उन्हनि खे ॾिठो करे अवाम जे अॻियां दुनिया जे अॻियां। उहा हिते आहे ई कोन्हे। इहो मुफ़ाहमत जो मक़सदु ई इहो त मॾी विराए वेठा पाण खे हिक ॿिए खे ख़ुशि कयूं वेठा हुजो पर न को जमहूरियत हले न को मुल्क जो को मफ़ाद हासिलु थिए। सो हाणे जेकॾहिं उन में पोलराइज़ेशन अचे थी ऐं हिकिड़ी ऑपोज़िशन मज़बूत ऑपोज़िशन मैदान में अचे थी त इहा मुल्क जे मुफ़ाद जी ॻाल्हि आहे। मज़बूत जमहूरियत खे हिकु मज़बूत ऑपोज़िशन जी ज़रूरत आहे ऐं ही पॉलिटिकल पोलराइज़ेशन हिन डेमोक्रेसी खे वधीक मौसर बनाईंदी। सरदार मुमताज़ अली भुट्टो अॼु असांजो महिमान। सरदार साहिबु अव्हांजी महिरबानी, अव्हां धरती टेलीविज़न खे टाइम ॾिनो। इन सां गॾु गाज़ी सलाउद्दीन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।